ख़बर शामिल कंदासीं। शाहपुर जानिया खां सैफ सिंधीअ जी रिपोर्ट मूजिब शाहपुर जानिया भरिसां सिंध जे क़दीमी ऐं तारीख़ी शहर गचेरो पुराणो में बिलावली तहरीक जे सफ़ेद सालार हज़रत मखदूम हिंगोरे जो 514 उर्स मुबारक वॾे अक़ीदत ऐं एतिराम सां मल्हायो वियो। उर्स जे मौक़े ते मखदूम हिंगोरो हिस्टोरिकल एंड कल्चर सोसाइटी जे चेयरमैन अदीब ऐं लेखक साईं रसूल बख्श गचीराई, उस्ताद बहावल लिगारी, सिंधी अदबी संगत मोरो जे अॻूणे सेक्रेटरी रज़ा अयूब लांघा, फ़कीर मोहरम बुघियो, ज़ाहिद फ़कीर, फ़कीर ज़हीर बुघियो, इज़हार बुघियो, डॉक्टर अब्दुल रशीद सेहड़ाई, रिज़वान बुघियो, निज़ाम बुघियो ऐं ॿियनि दरगाह ते पढ़ ऐं गुलनि जी चादर चाढ़ी। उर्स जे तक़रीब में राति जो महफ़िल मीलाद थी उन बाद सूफ़ी राग ॻायो वियो। उन मौक़े ते दरगाह जे संभालींदड़नि रसूल बख्श गचीराई, डॉक्टर अब्दुल रशीद सेहड़ाई, फ़कीर मोहरम बुघियो, ज़ाहिद फ़कीर ऐं ॿियनि चयो त सिंध जी सरज़मीन लोक वलियनि ऐं बुज़ुर्गनि सां भरी पई आहे जिन हमेशह इंसानियत सां प्यार जो दर्स ॾिनो आहे। असां ही सालियानी नौकरी ॾींदा आहियूं। हुननि चयो त अल्लाह पाक जे सालिहबाननि वटि वञण सां दिली सुकून ऐं रूह खे राहत मिले थी, जॾहिं त उर्स मुबारक में आयल अक़ीदतमंदनि में दरगाह जो लंगर पिणु विरहायो वियो।